दोस्तों आउं तव्हांजो दोस्त अमीन जोयो अॼु हिकु नए माॻ वटि ख़ुदाबाद जो शहर वॾो तारीख़ी पस मंज़र रखे थो। ही दादू खां तक़रीबन 10 किलोमीटर ॾखण में आहे। हिते मौजूद ही मक़बरो पंहिंजो शानदार माज़ी बयान करे रहियो आहे ऐं हिन जी हालत बि हींअर इलाही ज़बून आहे। अचो त हिनखे अंदरां ॾिसो। हिते 2 अदद क़बरूं मौजूद आहिनि ऐं जितां कितां पलस्तर उखड़ियल अथसि।